सच्चा मुर्शिद हक। बाबा साईं कीअं आयो आं? फकीर साईं ने आयो आहियां बाबा। छा कहिड़ी ॻाल्हि आहे बा? फकीर साईं को तावीज़ वठंदुसि, असां ज़ाल मुड़ुस पाण में नथा ठहूं, असां पाण में खीर खंड थी वञूं। बाबा ठीकु आहे तावीज़ साईं खां वठी था ॾियूं, अहिड़ी का ॻाल्हि। ठही वेंदो, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं। पाण में ठही वेंदो। किताब खणी मूंखे लॻे थो त साल खन खां तव्हां ॿई हिक ॿिए सां विढ़ियल आहियो। बेशक साईं ईअं ई आहे। तुंहिंजे करे वॾी तकलीफ़ अची वई आहे मूंखे। हाणे ही तावीज़ वठ, कहिड़ी बि मज़ार जे ॿाहिरों कहिड़ो बि वण हुजे उनमें टंग, हफ़्ते जे अंदर माई तो वटि। हक 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 हक। फकीर साईं तव्हां जेको तावीज़ ॾिनो उहो तावीज़ असर ई कोन थो करे। अच्छा असर नथो करे बाबा, पोइ तो वण में टंगियो? जी फकीर साईं मां वण में टंगियो। बाबा तूं मज़ार कहिड़ी ते वी? फकीर साईं क़ाइद आज़म जी मज़ार ते।